हाफ़िज़ इम्तियाज़ अली मलक वलद अल्लाह रखियो मलक डिस्ट्रिक्ट मुशर्रफ फिरोज़ मोरो दरसर रोड अहमदाबाद कानून वार्ड नंबर 4 जी मां हाफ़िज़ क़ुरान आहियां अखियुनि खां नाबीन आहियां। मुंहिंजी 1976 जी पैदाश आहे। सुप्रीम कोर्ट असांखे 15 साल रिआयत ॾिनी आहे। 2017 खां वठी अप्लाई कंदा अचूं था। 2026 में असां इंटरव्यू ॾिनो आहे। DC साहब असांखे आसरो ॾिनो, अलाए छा जे करे असांखे नज़र अंदाज़ कयो थो वञे। मां वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे ऐं असांजा MLA ज़ुल्फ़कार पिण जियाउद्दीन नजार साहब खे अपील थो कयां त ख़ुदा वारा मां बजड़े वारा आहियां, मुंहिंजे रहम कयो वञे। हाफ़िज़ क़ुरान आहियां, अखियुनि खां नाबीन आहियां। मुंहिंजो अलाह खां सवाइ को बि सिफ़ारिशी न आहे। जे मूं मिसकीन खे रोज़गार मिलंदो, नौकिरी मिलंदी, मुंहिंजा बचड़ा खाईंदा, तव्हांखे दुआयूं कंदा। हिन वक़्तु मुंहिंजो घणो बि करण वारो आहे ऐं मां फाके काशी गुज़ारे रहियो आहियां। अलाह जो रहमत नालो महीनो रमज़ान शरीफ़ अचे पियो, उनजे सदिक़े मुंहिंजे मथां रहम कयो वञे ऐं मुंहिंजी माली मदद बि कयो वञे। जो रमज़ान शरीफ़ में बचण जे लाइ राशन जो इंतज़ाम बि कयो वञे। इंशाअल्लाह मां तव्हांजे लाइ, तव्हांजे बचनि लाइ दुआयूं घुरंदुमि। रब करीम अव्हांजी ज़िंदगी में बरकतूं फरमाए। मूंखे उम्मीद आहे जियाउद्दीन नजार साहब में ऐं MLA ज़ुल्फ़कार साहब में ऐं वज़ीर आज़म, वज़ीर आला, सदर पाकिस्तान में असांखे आसरो आहे त ख़ुदा जे वास्ते मिसकीन खे माइज़ूर कोटा में नौकिरी ॾिनी वञे। रब तव्हांखे, तव्हांजे अहिड़े औलाद खे आबाद फरमाए।